बेगुनाह 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 थोड़ा भया करें गोले गोले थकी नजर ही न था आज खबर ही नहीं भाई छोरन जी जोरा दलील है ये माता तो कर तो को न को फड़ो कराइंदो ही कराइंदो मां खबर है ना नहीं अरडो आ को न को फड़ो कंदा ही कंदा गोलिया काथे वन्या अगते काथे दिसान जमीन रे जोरा जाहिर काथे गारो मा गोले गोले छितो थी पया था अधा इते इलाके में घुमो था छाजो खौफ वठी होती अदा ता अञा ॿार हो तव्हांखे का ॻाल्हि दिमाग़ में वेही कोन थी छाए अचो हेरे 2 मिंट दा माथोरो ख्याल करे ने आपो मासा छा गाल आज असा के हिते वठी आयो साथ ना बिरन के मां रोके पयो न मुड़ो वो भी झड़ो कयो अदा रोकण छाजो वर चढ़ी आसा में जो देउन सटको पर भाग भला तने जो निकरी वया अदा न त शाहजेब खान जे गोट मा बलाश निकरना है कुछ चपल जो यो अकबर जो निकरिया बस रे बस घणी क्यारी आई थी नथो चा त वञो था मथे त चढ़दा बस आते कांडे त मिंट में वठी आयो वलू वारो छोरो कारे के तो मासा त जमीन दे वयो चेता हलो त मा अचां तो अदा चे जमीन जो चक्कर देई अचां वयो जमीन जो चक्कर देन खैर सा मोटी तो तू परेशान न थियो तवा अञा ॿार हो पराए मुड़स के वठी अची वरी उन के अकेला छड़नो था अदा बार कोन आए अची है तो जरूर जमीनन का मोटी करे तवा जो बाराणो दिमाग आ सोच ही बाराणी था अचो त दिसूसी उठी मा साथे हाँ मुखे तो कौन थो लगे अज वो जमीन ते ईंदा तो ना पो घर हलूं अदा तू रस्तो बटाए काथे न काथे को न को त टकरी ईंदो अच्छा हलो
हिन चक्कर त फार्म में मज़ो ई कोन्हे। वञा मासा तोखे चवां तुंहिंजे फार्म में हिन चक्कर मज़ो ई कोन्हे यार। बेचारे बलुवारा घणो टाइम भागे हल। अरे वरी बबकियूं हणे पियो। अरे वलू वारा कल कीअं तू फायरिंग करे पियो? मां काथे में छो मां का कुटा था छाजा करे? अरे देह ये छा है? अञा पुछी तो छा है? छोड़े बाकी भजी पियो। अकबर तके सा तो वठेस मानो में छड़े दादा कंच तरसे जो हनी फारा मिला अधा उन्होंने के भलो जमरा कनीदा था मरसे तो हनी फारा चई था अधा सीधो हनी फारा हथेर ना चिंदा दुकान में तो हल बैठो बचा है नवारी ने भरियो वठो ने पकड़ बस आते हो जा ये देखो आयो आयो मत नहीं आयो बैठो चलो इलाके का अस्पताल में जाओ जल्दी क्यों जबल छोरो सुतल हूंदो
हल तेने गाड़ी में करे ना 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 ओ दा समझ दो ना दा समझ दो कि गाड़ी करे सुधो पियो हूंदो हल त न करे दा न करे तू हल सुतल हूंदो हल हल जागी न पाई अदा कयो त सफ़ा ग़लति कम थी सुभाणे न रैस खे ख़बर पई त रैस कावड़जी पवंदो बहरहाल हल ठीक हल हिम्मत कर कढी करे जबल भी अजीब किस्म जो रात जो मोटर से कॾहिं बीठो मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे जबल कढिया त हिते आवाज़ करिया हे त परे जो आवाज़ आहे ॾिसी त अचां थी अड़ी गाड़ी ते बे तारे गाड़ी ते बीठी हाणे त गाड़ी कोन्हे जबल लगी त उथाया जबल अरे छा तेरे होशू रात जे सुकुन कोन थिया हटो जबल तेरी गाड़ी जाए कोन्हे छा होशू होशू छा थिए तो गाड़ी कोन्हे गाड़ी त पाण हिते बीहाई गाड़ी आवाज़ में थी होशू हथ मत कर
खुश हो तू हीअं करे जी तूं वञ पंहिंजे पारे ते मुंहिंजे पारे जो बि ख़्यालु करे मां वञा थो ठीकु आहे अकबर को थिया तूं लट मांखे हल हल बेगुनाह 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 बेगुनाह